पेशावर खैबर पख्तूनख्वा की पुलिस ने दावा किया है कि पेशावर की मस्जिद में होने वाले बम धमाके में इस्तेमाल होने वाला बारूदी मवाद एक गाड़ी के जरिए पुलिस लाइन मुंतकिल किया गया। मास्को रूसी वज़ीर ख़ारजा सरगई लारूफ ने कहा है कि रूस की पाकिस्तान को तेल की फरहमी में अमेरिका रुकावट डालेगा। वफाकी वज़ीर रेलवे ख्वाजा साद रफीक का कहना है कि पाकिस्तान रेलवे शदीद तरीन माली बहरान का शिकार है। रेलवे की बेहतरी 1-2 साल का काम नहीं, इसके लिए दहाइयाँ चाहिए। रहमा शमशान बुखारी ने इंकशाफ किया है कि मुझे लालच दी गई, अगले सिस्टम में नवाजने का भी कहा गया। तहरीक इंसाफ के मरकजी रहनुमा फारूक हबीब ने कहा है कि रजीम चेंज के बाद मुल्क में इजहार राय अब जुर्म बन चुका है। कराची सूबा सिंध में नसाब में तारीखी वर्षे के मौजूआत शामिल करने के हवाले से फ्रेमवर्क तैयार कर लिया गया। हाणिया मां अपडेट कयो पिया खैरपुर मां ब्यूरो चीफ मीर सलीम हुजण जे रिपोर्ट मुताबिक़ त अहमदपुर लॻ ॻोठ भले ॾिनू मीतलो जे बरसात मुतासरीन जी वावर न थी सघी, जॾहिं त गुज़िरियल बरसातुनि दौरान घर जी छत घर भातियुनि मथां किरण सबबि ज़ख़्मी थियण बैदि कराची जे हिक निजी अस्पताल में फौत थी वियल नौजवान नवाब अली मीतलो जी पीर सनमा सुभान खातूं ऐं संदसि ज़ाल रखुण खातूं मीतलो जो मासूम ॿारनि समेत एहतिजाज। उन मौक़े ते फौती जी पीर सनमा ऐं संदसि घरवारी मासूम ॿारनि समेत एहतिजाज कंदे चयो आहे त असां हालिया बरसातुनि दौरान घर जी जॻह जी छत घर भातियुनि मथां किरी पई हुई, जंहिंमें ॿियनि घर भातियुनि समेत नौजवान पुट नवाब अली मीतलो बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे खैरपुर ऐं सखर जे डॉक्टरनि पारां कराची जे अस्पताल में रेफर कयो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो। पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं सिंध सरकार पारां ऐलायल 10 लख रुपया भी न मिली सघिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं ॿियो को इमदाद सामान राशन टेंट तरपालुनि समेत ॿियो कुझु भी न मिलियो, जंहिं करे फौती नौजवान जे पीर सनम ऐं संदसि घरवारी तोड़ी मासूम ॿारड़ा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन मौक़े ते हिननि डिप्टी कमिश्नर खैरपुर समेत ॿियनि वासवारनि खे माली मदद जी अपील कई आहे। हाणिया मां अपडेट कयो पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी शहर जे मोबाइल मार्केट मां मोबाइल चोरी कंदे 2 चोरनि खे शहरनि पकड़े वरितो। मारकुट करण बैदि पुलिस हवाले मटियारी पुलिस जो चवणु आहे त शहर जे मोबाइल मार्केट मां मोबाइल चोरी कंदे शहरनि 2 चोरनि खे काबू करे वरितो। चोरनि खे मारकुट करण बैदि शहरनि पुलिस हवाले कयो। पकड़ियल चोरनि जी सुञाणप परवेज़ मंगणी जो फ़हीम जतोई तौर थी आहे, जॾहिं त काबू कयल चोरनि सां गॾु हिक नंढड़ी ॿारड़ी बि आहे, जेका पंहिंजो नालो नसीबा ॿुधाए रही आहे। SHO मटियारी ज़ुल्फ़कार ओडाणू मूजिबि त शहर जे मेन बस स्टॉप मोबाइल मार्केट मां 2 शहरनि जा चोरनि मोबाइल फ़ोन चोरी कया, जंहिं बैदि खेनि शहरनि पकड़ियो त भॼण लॻा, जिन खे शहरनि मारकुट करण बैदि पुलिस हवाले कयो। मामले जी जांच शुरू कई आहे। 2 चोरनि खे लाकअप कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप परवेज़ मंगणी ऐं फ़हीम जतोई तौर थी आहे। जवाबदारनि सां गॾु हिक छोकिरी भी आहे, जंहिंजी सुञाणप नसीबा तौर थी आहे। वधीक ज़ख़्मी थियल जवाबदार परवेज़ खे मटियारी जे सरकारी अस्पताल मां तबी इमदाद ॾियण बैदि मटियारी थाणे मुंतक़िल कयो। जवाबदारनि खां वधीक जांच कई पई वञे। हाणिया मां अपडेट कयो पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले जी मौजूद शख़्सियत बाटी कबीले जे सरदार मरहूम हाजी सोबो खान बाटी जे नंढे पुट गुलाम मुश्तबा बाटी जी शादी तक़रीब सेंटर पॉइंट आलो लतीफ़ाबाद में थी गुज़री, जंहिंमें MNA सैयद तारिक अली शाह जामोट, PP ज़िला मटियारी जो सदर सैयद हसन अली शाह जामोट, रईस गुलाम मुस्तफ़ा खान, जान खान बाटी, करीम बलोच, मंजूर अली सियाल, सोराब खान बाटी, धनी बशकु सियाल, हाजी अरशद सोहो, वडेरो असलम सोहो, दुर मोहम्मद बाटी, महरम सेड़, महर अली बाटी, गुलाम रसूल शाह, वाहिद ख़ासकली, साजिद नूर पौड़, मोहम्मद अली पौड़ ऐं ॿियनि शिरकत कई। हाणिया मां अपडेट कयो पिया सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ त इंडस पब्लिक सोशल फोरम जे डिवीज़नल अॻवान हाजी हुसैन कीरियो चयो आहे त सकरंड प्रेस क्लब पंहिंजे साख जे करे क़ाइमु आहे। असीं इन इदारे खे पंहिंजो भरजलो सम्झंदा आहियूं। हू सकरंड प्रेस क्लब में नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे मुबारकूं ॾियण वक़्तु ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त हिन इदारे मां सदाई मोहबतूं मिलियूं आहिनि, जंहिंजो सबबु उहो आहे जो अॼु खेनि गुलनि जा हार पाराए भाकुर पाइण आया आहियूं। हिन उहो बि चयो त कुझु अहिड़ा बि इदारा आहिनि जेके असांजे तंज़ीम खे घुर्बल कवरेज न ॾींदा आहिनि, तोहीं जो उन्हनि जो तालुक़ु सकरंड प्रेस क्लब सां न आहे, पर मयार अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं।
उन मौके ते सकरन प्रेस क्लब जे सदर कादी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त ही मोहबतूं आहिनि जो इंडस समेत दोस्तनि पारां मुबारकुनि जो सिलसिलो शुरू आहे। असां इंडस जे सकाफ़ती रैली खे हर साल भरपूर कवरेज ॾींदा आहियूं छाकाणि जो संदसि रैली तारीख़ी हूंदी आहे। मुबारकूं ॾींदड़नि में मोहम्मद बचल कीरियो, अलीशेर कीरियो समेत ॿिया पिण शामिल हा। जुमले असांजा प्रेस क्लब नेशनल प्रेस क्लब जा दोस्त जेके बि आहिनि नवां सिलेक्ट थी आया आहिनि नयूं ॻाल्हियूं अभिनी प्रेस क्लब हिन वक़्तु 2023 में सिलेक्ट थी आयूं आहिनि। काफ़ी पुराणा बि आहिनि, नवां दोस्त मिलिया आहिनि। असांजी उमेदु आहे असां पॉलिटिकल जे हवाले सां, सियासी हवाले सां असां दोस्तनि सां गॾु आहियूं हर महाद ते। जीअं त पहिरियां दौलतपुर शहर में प्रेस जे हवाले सां कुझु बि न हुयो। साईं जन वॾियूं माशाल्लाह सीनियर आहिनि, उन्हनि कोशिशूं कयूं, उन्हनि जूं वॾियूं काविशूं आहिनि एतिरे जीअं त असांजी पोयूं गवर्नमेंटूं आहियूं उन में हिननि कोशिशि कई। असां जे अदी फयाल टालपुर साहिबु आहे प्रेस क्लब खे सपोर्ट कई। प्रेस क्लब उन हवाले सां असां हींअर बि दोस्तनि सां गॾु आहियूं। नेशनल प्रेस क्लब आहे, मेन प्रेस क्लब आहे। असां उन्हनि सां हर महाज़ ते, हर मसइले ते सियासी हवाले सां गॾु हूंदासीं। असांजा वापदा जा दोस्त आहिनि। असांखे तक़रीबन 30 सालनि खां वठी हिते कमु असां दौलतपुर शहर में कयो आहे, पर असांजा वापदा जा दोस्तनि सां असां हर ॻाल्हि में, हर मसइले में गॾु हूंदा आहियूं। उन्हनि जी महिरबानी आहे। हींअर अॻे अची करे मल्हार साहिब जे अॻवानी में जेको वापदा कमु करे पई, तमामु बहितरीनु दौलतपुर में असां उनखे वेलकम चऊं था। मल्हार साहिब खे जंहिं वापदा खे बाक़ाइदे सां दौलतपुर में हलाए पियो, का बि अहिड़ी का शिकायत कान्हे का। ऐं हर माण्हूअ खे ग़रीब हुजे अमीर हुजे हू हिकु नज़र खां ॾिसे थो। ऐं असां उमेदु था रखूं मल्हार साहिब मां त दौलतपुर जे हवाले सां दौलतपुर सिटी आहे, ॿाराड़ी आहे, उनजे लाइ असां इहा अञा बि उमेदु रखूं था त वापदा खे या बिजलीअ खे ग़रीबनि ते पहुचाए। बहरहाल ॿाराड़ी जा वॾा मसइला आहिनि, बिल पेड कोन था थियनि, उहा असांखे ख़बर आहे। काफ़ी शिकायतूं आहिनि, असां बि उमेद कंदा आहियूं त कुझु बिल पेड कयो त जीअं असां अॻिते ॻाल्हाए सघूं। इन हवाले सां मां दोस्तनि जो न्याय शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। मुनासिबु न हुयो, असांजा सीनियर दोस्त ॻाल्हाए विया, उन्हनि जे मथां मां ॻाल्हायो। उन्हनि जे लाइ मां साईं वली मोहन खां माज़रत कंदुसि। मुनासिबु न, शायदि उहो असांजो सीनियर दोस्त आहे, असांजो सीनियर ऑफिसर आहे, त उनजे मथां मूंखे जो ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, इहो हिकिड़ो एज़ाज़ु आहे। मां उनजे लाइ दोस्त जो न्याय शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी साईं। असांजे दोस्त हाणे वाक अपडेट कयूं पिया दौलतपुर सिफन मां वसीम शाह जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर भरिसां ॻोठ मुक़ीम डायरी में मशहूर रूहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद इमाम अली शाह जिलानी जो मेलो जारी। मेले जे ॿिए ॾींहं ते ज़बरदस्त मलाखड़ो जारी रहियो, जंहिंमें मुल्क जे नालेवार महल पहलवाननि कुर्बान होथी पोटो मुमताज़ सूओ टेडी शीदी मलार शीदी मुमताज़ सूओ उबैद बुग्यो ॿियनि शिरकत कई, जिनखे दरगाह शरीफ़ जे गादी नशीन फ़कीर हाजी नज़ीर अहमद डायरी फ़कीर नसीर अहमद हाजी गुलाम नबी बुग्यो इंजीनियर इसरार अली डायरी सहाफ़ी मुख्तियार अली कीरियो हाजी गुलाम मुस्तफ़ा डायरी भूरल जरदारी सावल काके पोटो जमादार अकबर डायरी मोहम्मद अकरम चना इलाही बश्कु डायरी अकरम डायरी ॿियनि महल पहलवाननि खे नक़द इनाम ॾिना। जॾहिं त मेले में परे परे खां मेले जा शौक़ीन पहुची विया आहिनि। जॾहिं त मेले में आयल मेले जे शौक़ीननि इंजीनियर इसरार अली डायरी मेला कमेटी जे चेयरमैन भूरल जरदारी हाजी गुलाम नबी बुग्यो ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मेला अमुन मोहबत जो पैगाम आहिनि। मेले में अचण सां दिलि खे सुकून मिले थो।
हाणीअ वक़्त अपडेट कयूं पिया दौलतपुर सिफर मां वसीम शाह जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर भरिसां ॻोठ करमपुर जो सीनियर उस्ताद मोहम्मद उर्सु भट्टी ज़िंदगीअ जा 41 साल तइलीम खाते खैर पे रिटायर थी वियो। संदसि मानमी उस्ताद बिरादरी पारां मानाइतो आजियाणो ॾिनो वियो ऐं चयसि उस्ताद मोहम्मद उर्सु भट्टी जी रिटायरमेंट थियण बैदि संदसि स्कूल जो उस्ताद मोहम्मद उस्मान सोलंकी, बशीर अहमद सोलंकी, अब्दुल कादिर रिंद, इल्ताफ़ हुसैन ॾियो, ॾेथो बरकत अली, ओठो जावेद अली, ओठो अब्दुल माजिद उमरानी, हेड मास्टर हुज़ूर बश्क ओठो ॿियनि खेसि अलविदाई पार्टी ॾेई खेसि गुलनि जी वर्खा कई, खेसि गुलनि जा हार पाराए विया ऐं खेसि सिंध जी सकाफ़त अजरक उॾाए विया। उस्ताद मोहम्मद उर्सु भट्टी सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां जंद, आराज़ी, सेमण, शरीफ़, टल्टी, आख़िर में करमपुर जे स्कूल में ड्यूटी जो बाक़ी टाइम ॾेई रिटायरमेंट हासिल कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रिटायर उस्ताद मोहम्मद उर्सु भट्टी चयो त मूं हमेशह पंहिंजे शागिर्दनि खे औलाद जी तालीम ॾिनी, औलाद जी सम्झंदे खेनि पढ़ायो। मां सिंध जे मिड़नि उस्तादनि जो गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजी औलाद जी पढ़ाए, पंहिंजे फ़र्ज़ खे यकीनी बणाए, पंहिंजे मुल्क पंहिंजे सिंधी क़ौम जो नालो रोशन कनि। होॾां स्कूल जे उस्तादनि तोणी पंहिंजे घर जे फ़र्ज़नि तोणी पाड़ी वारनि खेसि मानाइतो आदर भाव कंदे संदसि घर ताईं खेसि जुलूस जे शिकिल में घर आंदो वियो। उन मौक़े ते उस्ताद मोहम्मद उर्सु भट्टी मिड़नी उस्ताद बिरादरी, दोस्तनि ऐं बिरादरी जे माण्हुनि जो थोरो मञियो। हाणीअ वक़्त अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़िबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर मटियारी में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पीअण जे साफ़ पाणी जे खोट सबबि निमाज़ुनि लाइ मस्जिद में वज़ू लाइ पाणी आणण लब थी वियो। मटियारी इंतिज़ामिया जी नाअहली सबबि शहर वासियुनि खे वाटर सप्लाई जो पीअण जो साफ़ पाणी बंदि करे छॾियो। पाणी न हुजण करे शहरी परेशान थी विया, जॾहिं त ज़िले हुकूमत मटियारी अॻू निंड सुतल, पर अफ़सोस शहरनि खे पीअण लाइ साफ़ पाणी न मिली सघियो। मटियारी जे इंतिज़ामिया वटि मटियारी ज़िले जा चूंडियल नुमाइंदा बेवस बणियल मटियारी शहर जे 1 लख जे लॻभॻि आबादी रखंदड़ शहर अॼु बि केतिरा ई किलोमीटर परे इलाइक़नि खां साफ़ पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। मटियारी वासियुनि सेशन जज मटियारी खां मुतालबो कयो त मटियारी ज़िले इंतिज़ामिया खे पाबंद करे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी सप्लाई कयो वञे। नोटिस वठी शहर वासियुनि लाइ साफ़ पाणी जो बंदोबस्तु कयो वञे। हाणीअ वक़्त अपडेट कयूं पिया दौलतपुर सिफर मां फ़क़ीर अकिनवास कलंदरी जे रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर भरिसां ॻोठ मुक़ीम डायरी में सिंध जो मशहूरु रुहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद इमाम अली शाह जीलानी जो सालियानो 3 ॾींहंनि वारो उर्स मुबारक जारी आहे। उन मौक़े ते फ़क़ीर हाजी नज़ीर अहमद डायरी जे घरां साईं जे मेंहदी जी रस्म अदा कई वई, जंहिंमें सभी मुरीदनि तोणी अक़ीदतमंदनि शिरकत कई। दूल्हनि दमामनि सां मज़ार शरीफ़ ते पहुची हाज़िरी भरण बैदि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं ऐं दरगाह शरीफ़ जे गादी नशीन फ़क़ीर हाजी नज़ीर अहमद डायरी संदसि पुट फ़क़ीर नसीर अहमद डायरी खे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते फ़क़ीर मुल्क तोणी क़ौम ऐं आयल महिमान लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं, जॾहिं त मेले में मशहूरु मिठाई जा दुकान लॻाया विया आहिनि, जॾहिं त ॿारनि जे विंदुर लाइ चोॾोलो, रेल ऐं गाली मौत जो खूह पिणु लॻाया विया आहिनि।